दोस्तों GA सिंध GA लतीफ़ दोस्तों इन वक्त पंहिंजे ऑफिस के ॿाहिरां ही ऑडियो मैसेज रिकॉर्ड कर रहे हैं। असल में ही असांजे प्यारे नौजवान प्रोफेसर डॉक्टर मुनसिफ अली जतोई जी हुकुम की बजावरी आणींदे ही वीडियो ही ऑडियो पैगाम रिकॉर्ड कर रहे हैं। इन जो मकसद सिंध के नौजवान शागिर्दनि सां पाण खे ॻंढणु, नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई करणु, खेनि तरक्की याफ़्ता मुल्कनि में टेक्निकल जॉब्स जी सूरत हाल बाबति आगाही ॾियणु ऐं नौजवाननि खे इहो पिणु गाइड करणु इन वीडियो जो मक़सदु आहे त जीअं खेनि उन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर पवे ऐं खेनि इहो ॿुधाइजे त उहे कहिड़ा चैलेंजिस आहिनि जिन खे ज़हन में रखे हू पंहिंजे बहितर मुस्तक़बिल जे लाइ जाखोड़ करे सघनि। सभ खां पहिरियां त नौजवाननि खे इहा ॻाल्हि सम्झणु ऐं ज़हन नशीन करणु घुरिजे त हुनरमंद माण्हू कॾहिं ॿिए जो मोहताज न हूंदो आहे ऐं हुनुर सिखण सां ई ईंदो आहे, जंहिंजे लाइ महिनत ऐं वक़्तु दरकारु हूंदो आहे। ऐं हुनुर सिखण लाइ सिहतमंद हुजणु बि ज़रूरी आहे ऐं गॾोगॾु साज़गार माहौल जो हुजण बि अहम आहे सभ खां। पर माण्हू जेकॾहिं जिस्मानी तौर ते ऐं ज़हनी तौर ते सिहतमंद आहे त हू कहिड़े बि गैर साज़गार माहौल ऐं ॾुखियुनि हालतुनि में बि पंहिंजे महिनत ऐं साबित क़दमी सां कामयाबी माणे सघे थो। ऐं कामयाबी जी ज़मानत आहे ख़ुदि एतमादी। ख़ुदि एतमादी जी घटिताई जे करे इंसान महरूमी जो शिकार थी वेंदो आहे ऐं अहसास कमतरी जो, जंहिंजे नतीजे में खेसि मायूसी ऐं नाउमीदी वकोड़े वेंदी आहे। अहिड़ी सूरत हाल में सालिम हवासनि हूंदे बि इंसान महरूमी ऐं मोहताजी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी पवंदो आहे। ऐं इहा अव्हां जी वॾे में वॾी ख़ुशनसीबी आहे जो अव्हां जा हवास सालिम आहिनि ऐं अव्हां जिस्मानी ऐं ज़हनी तौर ते सिहतमंद आहियो ऐं अव्हां में उहे समूरियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि जिन खे इस्तेमालु कंदे अव्हां कहिड़े बि ॾुखिए खां ॾुखिए चैलेंज खे मुंहुं ॾेई सघो था। ऐं मूंखे यकीन आहे त अव्हां बाहिमत बि आहियो ऐं अव्हां में हौसलो बि आहे। सो ज़रूरत फ़क़ति इन ॻाल्हि जी आहे त अव्हां खे ऐं अव्हां जे सलाहियतुनि खे कीअं चैनलाइज़ कजे त जीअं अव्हां पंहिंजे ज़हानत जी भरपूर ताक़त सां न फ़क़ति पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघो बल्कि सिंध जा ज़हीन सफ़ीर बणिजी दुनिया जे तरक्की याफ़्ता मुल्कनि में पखिड़िजी पंहिंजो धाको ॼमाए सघो। अव्हां जहिड़नि बासलाहियत नौजवाननि मां इहा ई उमेदु रखां थो त अव्हां जल्दबाज़ी ऐं जज़्बाती थियण जे बजाए धीरज खां ऐं ध्यान सां पंहिंजे रोशन मुस्तक़बिल लाइ संजीदगीअ सां बहितर रिथाबंदी करे साबित क़दमी सां महिनत करण खे तरजीह ॾींदा ऐं वांदनि माण्हुनि जे कचहरियुनि में वेही वक़्तु विञाइण खां पासो कंदा। यादि रखो त ज़िंदगी गुलनि जी सिजन आहे। ज़िंदगीअ खे गुलज़ार बनाइण जे लाइ अणथक जदोजहद ऐं महिनत दरकारु हूंदी आहे, जंहिंजे लाइ हिमत, हौसलो ऐं रिथाबंदी लाज़िम आहे। ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि खां सख़्तु ख़िलाफ़ु हूंदो आहियां जेके नौजवाननि खे सही गाइड करण जे बजाए खेनि सरसब्ज़ बाग़ ॾेखारे खेनि गुमराह कंदा आहिनि। तंहिं करे आउं नौजवाननि खे इहा गुज़ारिश कंदुसि त हू ॿियनि खां जल्दी मुतासिर थियण जे बजाए पाण हालतुनि जो जाइज़ो वठनि ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया ते खेनि एक्सेस आहे हर शइ जो, तंहिंजे करे मिसइंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन खां ख़बरदार रहनि ऐं पंहिंजे ज़हन सां पंहिंजे सलाहियतुनि, पंहिंजे इल्म ऐं पंहिंजी ॼाण खे मद्देनज़र रखे ज़िंदगी में को बि क़दम खणनि तो सोचे सम्झी खणनि।
सो दोस्तों ही मुख़्तसर वीडियो में अॼु पंहिंजो पैगाम इहो रिकॉर्ड करायो ऐं उमेद त ईंदड़ कुझु ॾींहंनि में पाण इन ऑडियो पैगामनि जे ज़रिए पाण राब्ते में रहंदासीं ऐं हिन वक़्तु इजाज़त थो वठां ऐं उमेद त वरी ॿिए वीडियो में अहिड़ी ऑडियो पैगाम में अव्हां सां राब्तो कंदुसि ऐं हुन में पाण इहो डिस्कस कंदासीं त अव्हांखे कहिड़ी टेक्निकल सलाहियतुनि जी ज़रूरत आहे ऐं कीअं तव्हां हुनखे पॉलिश कयो ऐं तव्हांखे छा छा करणु घुरिजे पंहिंजे फ्यूचर जे लाइ त उन ते पाण वधीक तफ़सील वरी ईंदड़ ऑडियो पैगाम में कंदासीं। सो तेसिताईं वठां थो इजाज़त। जी ए सिंध, जी ए लतीफ़।